नमस्कार। कल असां शाह साहब जे शाह जे रसाले मां सुर सोरठ पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां तव्हांखे सुर सोरठ जे दास्तान ऐं उन में लिखियल रूहानी माना जे बारे में ॿुधायो हो। अॼु असां इन सुर जो कुझु मुख्य पोइटियूं या शाइरियुनि जे बारे में पढ़ंदासीं। शाह साहब हिकु हंधि लिखे थो, ॿिया दर ॾेई बन खे आयुसि तुंहिंजे दर, सुहारा सोरठ वर का मुंहिंजी कर, भला भेरे भर पालो पांद पेनार जो। जंहिं महिल सोरठ राय ॾियाचे जे साम्हूं वञे थो ऐं उनजी तारीफ़ कंदे चवेसि थो त मां ॿिया सभई दर छॾे करे तुंहिंजे दर आयो आहियां। हे सोरठ जा साईं, हे सोरठ जा दातार, का मुंहिंजी ओन कर, सुहारा सोरठ वर का मुंहिंजी कर, भला भेरे भर पालो पांद पेनार जो। त हे नेक राजा, हे सखी सबा जा, तूं हिन मंगणहार जी का झोली भरे छॾ। ॿिए हंधि शाह साहब लिखे थो त जाजिक जूनागढ़ में को अतोई आयो, तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो, शहर सॼो ई सुर से तंदुन तपायो, दायूं दरमांदियूं थियूं ॿायुनि ॿाॾायो, चारण थे चाहियो त माड़ी आहे मंगणो। हिन शाइरीअ में शाह साहब चए थो त जाजिक जूनागढ़ में को अतोई आयो, जूनागढ़ में को मंगणहारो आयो आहे, तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो, जंहिं हिकु कामिल वाद्य यंत्र या चइजे मीरासी या तंद कढी वॼायो आहे, शहर सॼो ई सुर में तंदुन तपायो, जंहिंमां निकितल सुर या राग सॼे शहर खे जेको आहे मोहे छॾियो आहे। दायूं दरमांदियूं थियूं ॿायुनि ॿाॾायो, एॾो त उन सुरनि में उन कशिश हुई जो जेके राणियूं आहिनि उन्हनि रोदन कयो आहे ऐं ॿियुनि बानियुनि ॿुधी हैरान थियूं आहिनि। चारण थे चाहियो त माड़ी आहे मंगणो, त ही मंगणहार कातिल थी आयो आहे ऐं असांखे इन्हनि सुरनि सां ॿधी करे क़त्ल करणु थो चाहे। जे मीरासी मंगणा आऊं पुण मंझा तन, की कहूं मुंहिंजे कन इरस मंझारा उन जे। अॻियां शाह साहब शाइरीअ में चवे थो त जे मीरासी मंगणा आऊं पुण मंझा तन, ॿीजल हिन में चवे थो जिन मंगणहारनि खे राग वरसे में मिलियल आहे, मां पुण तिन मंझा आहियां, की कहूं मुंहिंजे कन इनस मंझारा उन जे, उन्हनि जे वरसे मां की मुंहिंजे कन खे सुनाए। उन जे वर्स राय ॾिया चवेसि थो अॻियां त उन मां जेके तोखे राग अचनि था उन मां को मूंखे सुठो राग ॿुधाए। हीअ कविता तंहिं महिल लिखी वई आहे जंहिं महिल इहो दृश्य ॾेखारियो वियो आहे त ॿीजल राय ॾियाच जे साम्हूं बीठो आहे ऐं राय ॾियाच खे चवेसि थो त हीउ जेको मूंखे राग जो वरसो मिलियल आहे उहो पंहिंजे वॾनि खां मिलियो आहे, त राय ॾियाच चवेसि थो त मूंखे उन मां को सुहिणो राग ॿुधाए। अॻियां कविता में शाह साहब चए थो त मंग न जलियां मुरही नमूं पंध परे, ॻिणी आयुसि ॻाल्हिड़ी ॻुझी तो ॻरे, सा सम्झ सोरठ वर वेंदुसि कीन वरे, पढ़ियां पेर भरे तोले आयो आहियां। ॿीजल हिन शाइरीअ में चवेसि थो राय ॾियाच खे त ॿीजल
मंग न जलिया मूरई न मूं पंधु परे, मां दान मूड़ न वठंदुसि, न की पंधु वरी मोटी वेंदुसि। ॻिणी आयुसि ॻाल्हिड़ी ॻुझी तो ॻरे, मां तुंहिंजे लाइ ॻुझी ॻाल्हि खणी आयो आहियां। ऐं सा सम्झ सोरठ वर वेंदुसि की न वरे, सा तोखे ॿुधाए बिना इहो सम्झी वठि त मां वापसि मोटी कोन वेंदुसि। परियां पेर भरे तो लाइ आयो आहियां, मां तुंहिंजे लाइ ॾाढो परियां खां पेर भरे हली आयो आहियां। अॻियां शायरी में लिखे थो त ॾातार ए मंगणे कोन वसीलो विच, साईं ताल तंदुनि जी साईं चाढ़ण चित, जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ाई हेकड़ी। हिते ॿीजल राय ॾियाच जी वॾाई कंदे चए थो, ॾातार राय ॾियाच खे चए थो सखी राय ॾियाच, ॾातार ए मंगणे कोन वसीलो विच, त ॾातार ऐं मंगणहार जे विच में को बि हिजाब कोन थींदो आहे, कोन रहंदो आहे। साईं ताल तंदुनि जी साईं चाढ़ण चित, सोई तंदुनि में आलाप हो, हुन जे राग में उहो ई आलाप हो जेको हुन चाढ़ण जे ॿीजल जे मन में हो। जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ाई हेकड़ी, उहो हिते हुजे या महल में हुजे, वाणी उहो राग उहो आलाप हिकिड़ो ई हो। त राजा जो ॿीजल खे सिर खपंदो हो, उहो ई उन राग ॻायो हो, ऐं उन जी वाणीअ में बि उन जे राग में बि उन जे मन में बि उहा ई ख़्वाहिश हुई। अॻियां हिकु हंधि शाह साहिबु लिखे थो, 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोड़िया, अटल ओॾाही थे जेॾांहुं ॿीजल ॿुराए, सखणो हॾ आहे सिर में सञण नाहे की। हिन शाइरीअ में रूहानी राज़ ॿुधायल आहे त 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोड़िया, त उन राग जे हिकु तराज़ूअ में अगरि हिकु तराज़ू हिकु पलड़े में अगरि ॿीजल जो उहो राग उहो तंद विझी तोड़जे, ऐं ॿिए पलड़े में 100 सिर बि विझजनि, अटल ओॾाहीं थिए जेॾांहुं ॿीजल ॿुराए, त बि उहो ई पलड़ो भारी थींदो जेॾांहुं ॿीजल जो उहो तंद उहो राग पैदल आहे। सखणो हॾ आहे सिर में सञण नाहे की, मुंहिंजो सिर त ख़ाली हिकु हॾो आहे, सिर ॾियणु नज़रानो त आहे ई कोन। मतिलबु उन राग जे बदिले उन जेको रूहानी राज़ ॿुधायो उन जे बदिले सिर त कुझु बि कोन आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।